पहिरियों रेडियो स्टेशन। दुनिया जो पहिरियों रेडियो स्टेशन मार्कोनी अमेरिका जे शहर पिट्सबर्ग में बुनियाद पई। उन रेडियो स्टेशन 2 नवंबर 1920 ईस्वी जो पंहिंजे ब्रॉडकास्ट फैलाव जी शुरुआत कई। उन रेडियो स्टेशन खे जो के DKA स्टेशन पिट्सबर्ग जे नाले सां मशहूरी मिली। 27 अक्टूबर 1920 ईस्वी जो अमरीकी महकमे तजारत उनखे लाइसेंस ॾिनो। उन रेडियो स्टेशन जे फैलाव लाइ रेडियो स्टेशन जी वाधारे जी शुरुआत 29 सेप्टेंबर 1920 ईस्वी खां थी। हिकु रेडियो सेट जी घटि में घटि क़ीमत $10 अमरीकी रखी वई। हिकु रेडियो स्टेशन ऐं रेडियो सेट जंहिं इदारे हेठि तयारु कया विया हुआ उन जो नालो वेस्टिंग हाउस कंपनी रखियो हो। उन निज़ाम सबबि जेका पहिरीं ख़ासि ख़बर पधरी थी उहा अमरीकी सदारती चूंड जी हुई, जंहिंमें रिपब्लिकन पार्टी जे दौरान हार्डिंग कामयाबी माणे वरिती हुई। अॼु दुनिया जो थी सघे थो ई अहिड़ो मुल्क हूंदो जिते रेडियो स्टेशन मौजूदु न हुजे। रेडियो जी इजाद आम थियण सां सॼी दुनिया में पखिड़िजी वई ऐं दुनिया जा हर अहम वाक़िया कुझु ई मिंटनि में दुनिया जे हिक खां ॿी जॻह ताईं सवलाई सां पहुचण लॻा। गुज़िरियल सदी में इटली जे मशहूरु साइंसदान मार्कोनी वायरलेस टेलीग्राफी जी हिकु सुठी इजाद हुई। उन उसूल सबबि रेडियो ब्रॉडकास्ट फैलाव खे सवलाई सां हिकु जॻह खां ॿी जॻह ताईं माणे सघिजे थो। हाणोके पाकिस्तान में पहिरीं रेडियो 16 दिसंबर 1967 ईस्वी जो लाहौर में बुनियाद पई। शुरुआत में उन रेडियो स्टेशन जी फैलाव ख़ाली 35 मील ताईं ई हूंदी हुई, पर हाणे उन रेडियो स्टेशन जी फैलाव जो दाइरो 110 मील ताईं पखिड़िजी चुको आहे। वधीक साइंसी वीडियोज़ ॾिसण जे लाइ साइंस जी दुनिया यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ऐं नई वीडियो जी आगाही लाइ घंटी वारे ऑप्शन ते बि क्लिक करियो।